अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे? मां आहियां तव्हांजो पंहिंजो फरमान अली भुर्ट साहब। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? तबियत सही आहे? अमन आहे? दोस्तों अॼु असां सवेल उथिया आहियूं इन जे करे जो असां पंहिंजे पहिरीं प्यारे मोहम्मद हसन खे जेको आहे सो असां अॼु ब्लड चढ़ाईंदासीं ऐं थैलेसीमिया सेंटर हैदराबाद वेंदासीं ऐं उते जेको आहे सो फातिमिड थैलेसीमिया सेंटर आहे उते जेको आहे सो मोहम्मद हसन खे ब्लड चढ़ंदो। इन जे करे असां सवेल उथिया आहियूं। हीअ ॾिसो, हीअ मुंहिंजे घर वारी चांहि बि चेगड़ी ठाहे छॾी आहे ऐं चांहि पी ऐं पोइ असां हितां निकिरंदासीं। ऐं मुंहिंजा कमांडोस अञा सुता पिया आहिनि, उथंदा हींअर। ऐं हीअ ॾिसो, हीअ असांजो नंढड़ो हिकिड़ो घरु आहे जेको तव्हांखे मां पहिरियां बि ॾेखारियो आहे। ऐं दोस्तो, मुल्क में लॉकडाउन पियो हले ऐं लॉकडाउन जे करे जेतिरो असां मुतासिर थिया आहियूं एतिरो शाल को थियो हुजे। गुज़िरियल 1.5 साल खां वठी इन लॉकडाउन सां विढ़ंदा पिया अचूं असां। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असां जो दुकानु आहे ऐं सदाईं असांजो दुकानु बंदि हूंदो आहे ऐं जेको आहे सो केतिरियूं परेशानियूं आहिनि ज़िंदगीअ में, छा नथो खपे। बहरहाल अल्लाह ताला जा लख एहसान आहिनि, कुझु गुज़री वई आहे, कुझु गुज़री वेंदी। ऐं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं जेको आहे सो हीअ मुंहिंजो घरु आहे, हीअ मुंहिंजो घरु आहे। मुंहिंजे कमांडो सुता पिया अंदरि, मां तव्हांखे उन्हनि जो बि दीदारो करायां थो। कमांडोस जेके आहिनि से मुंहिंजा हीअं सुता पिया आहिनि, उथी पवंदा हिते ई। ठीकु आहे, मिलूं था हिकिड़े शॉर्ट ब्रेक खां पोइ था मिलूं, ठीकु आहे? ओके, अल्लाह हाफ़िज़, टाटा।